अलम पाक के सिंगारण जो अमल सदिन खां हलंदो पियो अचे। अलम पाक करबला के मैदान में हज़रत इमाम हुसैन गाज़ी अब्बास खे ॾिनो हो। असां हिनखे नहर कंदा आहियूं। असां तक़रीबन 5-6 तारीख़ ते असां हिनखे नहर कंदा आहियूं। उन खां पोइ असां बुलंद जेको आहे सो असां हिनखे 1 तारीख़ ते करे चुकंदा आहियूं। पोइ त असांजा वरी पोइ ॿिया पिड़ हूंदा आहिनि। इन जे निस्बत सां ई मौला जो अलम आहे, असां हिनखे पुॼींदा आहियूं। हीअ असांजो अलमदार आहे गाज़ी अब्बास। मौला गाज़ी अब्बास जो अलम आहे। असां मौला गाज़ी अब्बास खे मञंदड़ आहियूं। असांजा उन जा हक़दार आहियूं। हीअ निशानी उन जी आहे बनस्बत जॾहिं मौला गाज़ी अब्बास जॾहिं नहर फ़िराक में वियो तॾहिं अलम हिनखे हथ में हो। उन जे निस्बत सां हिनखे सुञातो थो वञे त हीउ मौला गाज़ी अब्बास जो अलम आहे। ऐं ॿियनि जंगुनि में जेको बि खणंदा हुया त अलम उन्हनि जे हथनि में हूंदो हुयो ऐं अलम उन जे हथ में हूंदो हुओ त फतह मौला जन करे ईंदा हुआ। असां 10 ज़ुल्हज जी ईद पढ़ी ऐं अलम नहर कंदा आहियूं। पोइ